मुझो नालो अलीगुल जलालानी, मां हाजी साहिब खान जलालानी ॻोठ जो रहवासी आहियां। असांजी 105 एकड़ ज़मीन आहे। उन ते असां जेको आहे सो आकाश सोलर सिस्टम वारनि सां असां तावन कयो। हिननि भाइरनि असां सां तावन कयो। भाऊ नजम साहब, सदाम रिंद साहब, एहसान अली चांडियो साहब, हिननि असां सां तावन कयो। असां माशाअल्लाह ही जेको आहे सो सोलर सिस्टम हणायो आहे। पाणी तमामु सुठो अथसि ऐं हिननि साफ़को ब्रांच वारनि बि असां सां सुठो तावन कयो ऐं पाणी तमामु बोरिंग में सुठो आहे। 3.5 खां 4 एकड़ खिरनि वारी ज़मीन भराए थी ऐं हूअं 3 एकड़ नाड़ी वारा वण ऐं पाणी जी तमामु असां वटि खोट आहे। इन करे मां ॿियनि बि ज़मीनदार भाइरनि खे सलाह ॾींदुसि त आकाश सोलर वारनि सां राब्तो रखनि ऐं जेको आहे सो सिस्टम अहिड़ो लॻाराइनि, ॾाढो फ़ाइदेमंद आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त बिजली जे बिलनि मां असांजी क़ुरान जी जान छॾाई। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो एहसान अली चांडियो आहे ऐं आकाश सोलर कंपनी सां तालुक़ु रखां थो। अॼु असां हिकिड़ो सिस्टम इंस्टॉल कयो आहे साहिब खान जलालानी में, जिते 10 जी मोटर आहे, 16 प्लेटूं आहिनि। हीअ फर्स्ट क्लास डिलीवरी हले पई, पाणी हले पियो, सुबुह 8 खां वठी हले थो विंदे शाम 6 बजे। जेको सिस्टम लॻो आहे इहो कैश ते न आहे, बल्कि असां क़िस्तुनि ते फ़राहम कयूं था। जेके बि ज़मीनदार आहिनि उहे 6 माही क़िस्त आसानी जमा कराए सघनि था। असांजा मुख़्तलिफ़ बैंकुनि सां कॉन्ट्रैक्ट आहिनि, यू बैंक थी वियो, साफ़को थी वियो, शाह सचल सामी थी वियो। उन्हनि जा जेके रिक्वायरमेंट आहिनि उहे तव्हांखे पूरियूं करणियूं पवंदियूं। उन खां पोइ सिस्टम तव्हांखे आसान क़िस्तुनि में मिलंदो। इन में कारोबारी माण्हू हुजे या अगरि को सैलरी वारो माण्हू आहे जंहिंजी सरकारी नौकिरी आहे या को प्राइवेट नौकिरी अथसि, उनखे बि सिस्टम मिली सघे थो। ऐं ज़मीनदारनि लाइ ख़ासि पैकेज इहो आहे त हीअ 6 महीने हिन जी क़िस्त जमा कराए सघनि था। उहो अगरि साल जो टाइम पीरियड रखनि या 2 सालनि जो रखनि, उन्हनि जी 6 महीने हिननि खे क़िस्त जमा कराइणी पवंदी। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असां सां राब्तो कनि, असांजी कंपनी सां राब्तो कनि, असां हिननि खे सहूलियतूं ॾींदासीं। हीउ सिस्टम 2 सालनि ताईं ज़मीनदारनि खे मिली सघे थो। जीअं मिसाल साल में 2 फ़सुल खणे थो, 2 क़िस्तूं जमा कराईंदो, 2 सालनि में 4 फ़सुलूं खणी 4 क़िस्तूं जमा करे आसानी सां पंहिंजो जेको आहे कर्ज़ु लाहे सघे ऐं सोलर पंहिंजो लॻाए लाइट मां जान छॾाए सघे थो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो नजम आकाश आहे ऐं आउं आकाश सोलर कंपनी खां आहियां। ऐं हीअ जेको सिस्टम आहे इहो 10 kV जो सिस्टम असां हिते 10 हॉर्स पावर जी मोटर ते इंस्टॉल कयो आहे। सिस्टम ट्यूबवेल जो ॻोठ साहिब खान जलालानी में ऐं चाचे अलीगुल जलालानी जो ही सिस्टम आहे। हुनजी जेका ज़मीन आहे हिन वक़्तु पाणी जी सिंध जे अंदरि तमामु घणी किल्लत आहे ऐं हुन जेके वणनि तव्हां ॾिठा हूंदा, जेके वण सभई सफ़ा उञारा हुआ ऐं सड़िया पिया। पोइ साफ़को ऐं असां गॾियल तौर ते हिकिड़ो प्लांट असां हिन में इंस्टॉल कयो आहे। उहो तव्हां ॾिसी सघो था, हुनजो जेको पाणी आहे उहो हले पियो सिस्टम ऐं धणी बि तमामु घणा मुतमिन आहिनि। ऐं असां जेके सिंध जे अंदरि जेकी बि आबादगार आहिनि असां उन सभिनी खे अपील बि कंदासूं ऐं इहा ॻाल्हि हुनखे चवंदासूं त अॼुकल्ह पाणी जी ॾाढी खोट आहे। दरिया जी सूरत हाल तव्हांखे ख़बर आहे, जरनि जी सूरत हाल जी तव्हांखे ख़बर आहे। उनजे करे महिरबानी करे जेके सोलर ते अचो। हिन वक़्तु सोलर जा उहे जेके वॾा रेट्स आहे उहे लही आया आहिनि। हींअर इम्पोर्ट एक्सपोर्ट ते जे बेसिस ते रेट्स तमामु बहितर थी विया आहिनि। हीअ जेको ए ग्रेड सिस्टम तव्हांखे सॼो ॾेखारियूं पिया असां, ऐं हीअ इन में असां लोंजी आहे, जिनको आहे ऐं कैनेडियन जा 3 जेके सिस्टम आहिनि उहे असां हिते इंस्टॉल कंदा रहंदा आहियूं। हीअ 5 जी डिलीवरी आहे ऐं 5 डिलीवरी तव्हां ॾिसो पाणी केतिरो अचे पियो। टोटल अमाउंट हिन ते जेको असांजो टोटल धन जो जेको ख़र्चु थियो आहे इहो आहे 12.5 लाख ताईं ख़र्चु थियो आहे हिन ते। हुन में ही फ्रेम्स बि लॻाया आहिनि, हिन में VFDयूं, तारूं, टेक्नीशियन्स जा जेके रेट मज़ूरियूं आहिनि उहे टोटल सभई शयूं हुन में लॻाए करे 12.5 लाख ताईं जो ख़र्चु थियो आहे ऐं जो सिस्टम तमामु बहितर हली रहियो आहे। हिन सिस्टम ते जेको टोटल ख़र्चु आहे 12.5 लाख रुपया आहे। ऐं साईं जॾहिं हिते हिन जॻह ते अधु जो जेको डीज़ल जो लॻल हो त उन्हनि जो जेको डीज़ल जो ख़र्चु हुयो या जेका लाइट आहिनि इस्तेमालु कई पई त उन ते घटि में घटि जो 2 खां 2.5 खां 3 लाख रुपया जो एक्सपेंस हुयो पर मंथ जो। पर हीअ 12.5 लाख जो हिकु दफ़ो ई हिननि इहे ख़र्चु करे छॾियो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन दौर में 12.5 लाख रुपया का वॾी रक़म कान्हे का। ऐं हीअ जेका डिलीवरी आहे इहा 8 बजे खां स्टार्ट थिए थो। पाणी इहो ई पाणी अचे थो सिजल हथे ताईं, तक़रीबन 6 बजे ताईं इहो पाणी हलंदो रहंदो आहे।